मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर जानान फ़क़ीर मूजिब सिंध जे सक़ाफ़ती इल्मी अदबी शहर हाल जे सरकारी तालका अस्पताल 48 साल गुज़रण बावजूद लाॻापियल इख़्तियारनि जी लापरवाही ऐं ग़फ़लत सबबि बुनियादी सहूलतुनि ऐं स्पेशलिस्ट डॉक्टरनि खां महरूम आहे, जंहिंमें सर्जन, डॉक्टर, अखियुनि जो स्पेशलिस्ट डॉक्टर न हुजण सबबि मरीज़नि जा ऑपरेशन नथा कया वञनि। दिलि जे नाज़ुक ऐं मर्ज़ लाइ वॾे अरसे खां नई SNE ऐं डॉक्टर मुक़ररु कयो थो वञे। क़ाइम ट्रामा सेंटर में स्पेशलिस्ट डॉक्टर स्टाफ मुक़ररु नथो कयो वञे, जंहिं सबबि अस्पताल में अक्सर मरीज़नि खे हैदराबाद मुंतक़िल कयो वञे थो, जंहिं में केतिरा ई मरीज़ फ़ौरी इलाज न मिलण सबबि फ़ौत थी वञनि था। अस्पताल में क़ाइम ॿारनि जी नर्सरी इफ़्तिताह कराइण बावजूदि बंदि पियल आहे। यूरोलॉजी वार्ड में पिणु स्पेशलिस्ट डॉक्टर न आहे, जेको बजट न हुजण बावजूदि मरीज़नि खे डायलिसिस कयो वञे थो। इन सिलसिले में मौक़िफ़ ॾींदे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर फ़रीद मेमण अमले ऐं बुनियादी सहूलतुनि जी खोट जी तस्दीक़ कई ऐं चयो त अस्पताल जे मसइलनि बाबति वज़ीर सिहत सिंध खे ब्रीफिंग ॾिनी, जंहिं ते हुन अस्पताल में ॿियनि डॉक्टरनि सां गॾु OT लाइ वधीक डॉक्टर फ़राहम करण जो यक़ीन दहानी कराई आहे। हुन चयो त मुंहिंजी मुक़ररी खे महीनो बि न थियो आहे। सहूलतुनि ऐं बजट बावजूदि यूरोलॉजी वार्ड में डायलिसिस कई पई वञे, आर्थोपैडिक वॾी सर्जरी कई वई आहे ऐं ॿियूं सिहत जूं सहूलतूं ॾियण लाइ कोशिश आहे। इख़्तियारी मुंहिंजो साथ ॾियनि त इंशाअल्लाह हालात के अस्पताल खे मॉडल बणायो वेंदो। होॾां सिविल सोसाइटी चेयरमैन सैयद गुलफ़ाम शाह काज़मी, इंजीनियर इनायतुल्ला मेमण, नारायण दास ऐं ॿियनि 50,000 दस्तख़त सां गॾु मोकिलियल दरख़्वास्त ते सदर मुमलिकत आसिफ ज़रदारी नोटिस वठंदे सिंध हुकूमत खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि। सिविल सोसाइटी जे वफ़द मूजिबि सिंध हुकूमत जे प्लानिंग ऐं डेवलपमेंट खाते पारां 7 ॾींहं अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ॿिए तरफ़ PPMN ने मखदूम जमील ज़मा चयो आहे त हू अस्पताल जी बहितरी लाइ सिंध असेंबली ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखंदो।